पीटीआई चेयरमैन इमरान खान शरीफ खानदान जे करप्शन जो अछो चिठो पधरो करे छडि॒यो। इमरान खान चयो आहे त 40 खां 45 अरब जा केस हुक्मराननि ते हलंदड़ आहिनि। हुक्मरानी कंदड़ 30 सालनि खां मुल्क में फुर लुट कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो आहे त नवाज़ शरीफ खे अरबें रुपयनि जी करप्शन ते सज़ा मिली ऐं ॾंड विधो वियो। शहबाज शरीफ खिलाफ़ 16 अरब रुपयनि जो केस एफआईए में हली रहियो आहे। मरियम नवाज़ खे 8 साल कैद जी सज़ा मिली चुकी आहे, जंहिं केस में हू ज़मानत ते आहे। इमरान खान चयो त परवेज़ मुशर्रफ आसिफ अली ज़रदारी खे 60 अरब डॉलरनि जो एनआरओ ॾिनो। मौजूदा हुकूमत खे मुल्क जी का बि परवाह नाहे। उन्हनि जो हिकु ई मक़सदु आहे त केस ख़तम कया वञनि, केसनि जी जांच कंदड़ अमलदारनि खे हटायो पियो वञे। हुन चयो त मौजूदा हुक्मरान पाण खे एनआरओ ॾियणु चाहिनि था। हुननि पंहिंजा केस ख़तम करण लाइ कमु शुरू करे छडि॒यो आहे। नवाज़ लीग ऐं पीपी जूं 2 भेरा हुकूमतूं करप्शन करे ख़तम कयूं वयूं। ख़बर पई त परवेज़ मुशर्रफ जे एनआरओ सां मुल्क खे केतिरो नुक़सान पहुतो। इमरान खान चयो त केसनि जो समूरो रिकॉर्ड पाण वटि खणी विया आहिनि। ख़दशो आहे त इहो रिकॉर्ड गुम थी वेंदो। हुन चयो त नवाज़ शरीफ खे सज़ा थी आहे। हू सज़ा खां बचण लाइ मुल्क मां फरार थी वियो आहे। हसन नवाज़ पंहिंजे दौर में परॾेह फरार थी वियो आहे। जॾहिं पुछियो वियो त हुन चयो, असां पाकिस्तान जा शहरी नाहियूं। 3 भेरा वज़ीर आज़म रहण वारे वज़ीर आज़म जो पुटु आहे। पुछण ते चवे थो त हू पाकिस्तानी न आहे। हुन चयो त पानामा पेपर्स में इंकशाफनि खां अलावा लिकायल जाइदादूं बि आहिनि। 40 खां 45 अरब जा 16 केस आहिनि, जिन जो फ़ैसिलो थी चुको आहे। इहो ख़ानदान आहे जंहिं ते 30 सालनि खां केस हली रहिया आहिनि। संदसि चवणु आहे त बुशरा बेगम तमामु घटि माण्हुनि सां मिलंदी आहे। इहा फराह जी ग़लती आहे त बुशरा बेगम साणसि मिलंदी हुई। फराह जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई जा केस बि दाख़िल कया विया आहिनि। हू चाहे थो त उन केस जी मुकमल जांच थिए। बुशरा बेगम जे दोस्त जी हैसियत सां मथस इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। फराह ख़ान बिल्कुलु बेगुनाह आहे। हुन चयो त आईन मूजिबि इलेक्शन कमीशन खे 90 ॾींहनि में चूंडूं कराइण घुर्जनि। जेकॾहिं 90 ॾींहनि में चूंडूं न कराए सघी त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मौजूदा इलेक्शन कमिश्नर ते भरोसो नाहे। इमरान खान चयो त मई जे आख़िर में सभु ॾिसंदा त माण्हू कीअं निकिरंदा आहिनि। इस्लामाबाद में पाकिस्तान जो सभ खां वॾो हजूम गॾु थींदो। अॼु ई काल कयां त सभु माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा।